अऊज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दोस्तों, अॼु अल्हम्दुलिल्लाह 24हों रोज़ो स्टार्ट थियो आहे ऐं गुनाह बख़्शाइण जो ई आहे मौक़ो। रब्बुल आलमीन सभिनी खे हिदायत ॾे। या रब्बुल आलमीन असांजा अबीरा सबीरा गुनाह माफ़ कर। या रब्बुल आलमीन जेका असां इबादतूं कयूं आहिनि मुंहिंजा करीम रब, पालणहार रब, तूं बेपरवाह रब ई असांजो। या रब्बुल आलमीन असांजी कमी कोताही न ॾिस। जेका इबादत करे सघियासीं या अल्लाह तूं उहा असांजी इबादत क़बूल मंज़ूर फरमा। या रब्बुल आलमीन तूं गफ़ूर रब ई। या रब्बुल आलमीन असांजा अज़ीज़ माइट मिट माइट जेका आहिनि फ़ानी दुनिया मां हलिया विया आहिनि, या अल्लाह उन भलारे महीने में उन्हनि जी बि मग़फ़िरत कर, उनखे आला मक़ाम अता फरमा। या रब्बुल आलमीन जिन जो कोई दुआ करण वारो कोन्हे, या रब्बुल आलमीन जिन जो कोई दुआ करण वारो कोन्हे, उन जी बख़्शिश कर, उन्हनि खे बि आला मक़ाम अता फरमा। या अल्लाह हीअ भलारो महीनो, या रब्बुल आलमीन तुंहिंजो महीनो असां खां तेज़ी सां वञी रहियो आहे, जंहिंमें हिकिड़ो नफ़ल पढ़ण सां 70 असांखे नफ़ल मिलनि पिया। या रब्बुल आलमीन, या रब्बुल आलमीन उन जे सदके या रब्बुल आलमीन अबीरा सबीरा गुनाह सभु माफ़ कर। या अल्लाह असांजे मुल्क पाकिस्तान जो ख़ैरु कर। या अल्लाह जेके कुवतूं आहिनि उनजे ख़िलाफ़ु ॾिसनि थियूं, या रब्बुल आलमीन उनखे तबाह बर्बाद कर। या अल्लाह असांजे मुल्क खे ख़ुशहाल कर। रब्बुल आलमीन तूं करीम रब ई। तो या अल्लाह जेको असांजे हक़ में बहितर हुजे त उहो ई कर। दोस्तो, जीअं त मुंहिंजो हुते दुकानु आहे नंढिड़ो शादी लार्ज में, उते माण्हू जरा कार्ड खणी था अचनि, उहे चवनि था दादा हिन में लिख, या अहिड़ो लिख त मूंखे अटो या सामान मिले। अॻु में माण्हू अञा जेको सो अल्हम्दुलिल्लाह माण्हुनि खे जन खे घर में राशन वग़ैरह ॾींदा हुआ, ऐं वॾा माण्हू या पैसे वारा माण्हू उहो सामान वग़ैरह ॾींदा। पर अहिड़ो दौरु अची वियो आहे जो दुनिया में लालच काए पई आहे, ऐं कोई किथे ॾिसण में कोन थो अचे त को माण्हू हिननि खे जेको थो का किथां शइ मिली हुजे। माण्हू जरा उन ई हाल में, हिन महांगाई में माण्हू वटि कपिड़ो कोन्हे, ऐं नंढड़ा नंढड़ा मासूम ॿचिड़ा आहिनि, उहे ॿियनि खे ॾिसी चवनि था त असांखे वठी ॾियो। अहिड़ा मूं अनेक ॾिठा आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हे रमज़ान जो भलारो महीनो आहे, जेतिरो जंहिंखां जेतिरो पुॼे उहो कंदो भलाई त रब्बुल आलमीन वटि उनजो उनजा खज़ाना भरियल आहिनि, उनखे कॾहिं बि तकलीफ़ कोन ॾींदो ऐं उनखे मालामाल कंदो। रब्बुल आलमीन फरमाए थो त रमज़ान शरीफ़ जो महीनो ऐं क़ुर मजीद ॿई मुंहिंजा कलाम किताब कलाम क़ुर पाक रब जो, ऐं रमज़ान जो महीनो रब जो। रब जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो तॾहिं को गुनाहगार हूंदो त उनखे जहन्नम में मोकिलियो वेंदो त फिरी ईंदो रमज़ान जो महीनो, चवंदो हे रब्बुल आलमीन हिन रोज़ा रखिया विया हिनखे माफ़ु कर। ऐं क़ुर शरीफ़ फिरी ईंदो, चवंदो हे मुंहिंजा करीम रब, हीअ मूंखे रमज़ान जे महीने पढ़ंदो हो, हिनखे माफ़ी ॾे। ऐं जिते क़ुर नाज़िल थियो सुहिणो नबी जंहिंजा पाण उम्मती आहियूं, उहो चवंदो उहो ई पंहिंजो सुहिणो नबी आहे, ऐं उम्मतनि जे लाइ रोई रोई दुआऊं घुरियईं। अल्हम्दुलिल्लाह हीउ भलारो महीनो जेको वञे पियो, नेकियुनि जो महीनो आहे, नेकियूं करण जो महीनो आहे। जिया भाउ, नेकियुनि जो महीनो, नेकियूं कीअं थींदियूं? रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं थींदो, बाना खे चवंदो बाना ऐं बीमार पियोसि, तूं मूंखे पुछण बि कोन आहे। त बानो चवंदो या रब तूं ला हाज़िरी, तूं बीमारियुनि खां पाक कहीं, तूं करीम रब आहीं। इहा बीमारियुनि खां तूं रब करीम रब आहीं, तूं पाक कहीं। चवंदो हा ऐं बीमारियुनि खां पाक कयां, करीम रब आहियां, पर तुंहिंजे पाड़े में ग़रीब बीमार पियो हो, तूं उनखां पुछा कई? जे तूं उनखां पुछी आहे ॼण त मूं रब खां पुछी। रब जा केॾा अहसान आहिनि पंहिंजे, पाण लही ई कोन था सघूं। ऐं पाण हिन इबादत जॻह ॾिनी आहे त बसि इबादत करियो, ई भलारे महीने में ढेरूं इनाम कमायो। सो इहो मौक़ो आहे
पाण मुंहिंजा भाउ हयाती जो कहिड़ी ख़बर। ही ॿ ॾींहं अॻु में हिते असांजे शादी लार जो ई मल्हार बिरादरी जो माण्हू उर्स मला नालो हूंदो, उहो चङो भलो वेठो हो, हुनखे अटैक थियो त उहो हलियो वियो, दुनिया छॾियो। सम्झो 21 रोज़ो हो त उनजे माइटनि ॿुधाए पियो त हिन जो जेको भाउ हो उहो बि 21 रोज़े ते वियो हलियो, ऐं हिन जो जेको वालिद साहिबु हो 27 रोज़े ते वियो हो। सो मुंहिंजा अदा रमज़ान जो भलारो महीनो कि नसीबनि वारनि खे मिले थो। मौत त बरहक़ आहे, मौत ईंदी ईंदी बरहक़ आहे, पर रमज़ान जो भलारो महीनो कंहिं कंहिंखे नसीबु थिए थो। ऐं रब्बुल आलमीन हुन में भलायूं रखियूं आहिनि। ऐं हुन माइटनि ॿुधाए पिए त असांजो जेको ॾाॾो हो तुंहिंजे छोकिरनि त उहो 27 रमज़ान में जान छॾी, ऐं मुंहिंजो चाचो 21 ते, ऐं मुंहिंजो बाबा बि 21 ते जेको जान छॾी। सो ज़रूरु उन्हनि खे अहिड़ियूं रब्बुल आलमीन खे नेकियूं पसंदि हूंदियूं। ऐं हीअ दुनिया जेका आहे सो आहे फ़ानी आहे, ऐं इबादत जो मौक़ो आहे। रमज़ान भलारो महीनो आहे, ऐं जेको ॾिसो अॼु 24 रोज़ा थी विया, अलहमदुल्ला कीअं तेज़ी सां रमज़ान शरीफ़ पियो। ऐं अलहमदुल्ला हींअर जेको रमज़ान आयो, अॻे रमज़ान खां सफ़ा थधो ऐं राति जो सीउ ऐं टोटल ॾींहुं। हींअर कुझु 2-3 ॾींहं थिया आहिनि थोरी गर्मी हली आहे, पर तमामु बहितरीन ऐं थधो मौसम VIP ऐं रोज़ा गुज़रिया आहिनि। अलाह सभिनी खे तौफ़ीक़ ॾिए। ऐं सभ खां मुंहिंजा प्यारा अदा, सभ खां जेको आहे सो पाड़े में मिसकीन जी मदद। तुंहिंजा मुंहिंजा ॿारड़ा न कपिड़ा पाए ॿाहिरि निकिरंदा, नंढड़ो जंहिंजो यतीम हूंदो, जंहिंजो पीउ न हूंदो, जंहिंजी माउ न हूंदी, उहो चवंदो काश मुंहिंजी न जेको अम्मा हुजे हा, काश मुंहिंजो न अब्बा हुजे हा त मूंखे कपिड़ा वठी ॾे। ऐं बिल्कुलु हुनखे ॾियण वारो मुंहिंजो रब आहे। इंसान छा ॾींदो, जेका बि लिखियलु आहे मुंहिंजे रब खे, रब बेपरवाह आहे। पर अहसासु हुजणु लाज़मी आहे, ऐं मदद करणु लाज़मी आहे। मिसकीन जी मदद करणु तमामु जंहिंजो सवाबु आहे। ऐं हीअ दुनिया जॾहिं वेंदो माण्हू हितां, तॾहिं इहा थोरी जेका ॻाल्हि हूंदी, इहा पसंदि अची वई रब खे, त रब बख़्शे छॾींदो, जन्नत में आला मक़ाम ॾेई छॾींदो। सो मुंहिंजा दोस्तो वरी बि इहो आहे त पाड़े में जेतिरो बि थी सघे तव्हां हेल्प कंदा, अलाह साईं तव्हांजी हेल्प कंदो। रब्बुल आलमीन चए थो दुनिया में त ॾींदसि पर आख़िरत में बि ॾींदसि। ऐं रब्बुल आलमीन असांजा चयल लफ़्ज़ का उणी वई, का ग़लती थी हुजे त रब्बुल आलमीन माफ़ु कजांइ। ऐं मुंहिंजा करीम रब तो असांखे तो जंहिंमें रब्बुल आलमीन तूं राज़ी हुई उहो करे छॾ। ऐं मिसकीन माण्हुनि जी गैबी मदद फरमा। असांजे मुल्क जी रब्बुल आलमीन हिफ़ाज़त कर। दोस्तो रमज़ान जो भलारो महीनो तेज़ी सां पाण मोकिलाए पियो। अलहमदुल्ला पाण जेका बि इबादत कईसीं रब्बुल आलमीन पंहिंजे दर में क़बूलु कंदो, पाण जी बख़्शिश कंदो, रब्बुल आलमीन माफ़ी ॾींदो। वॾी महिरबानी, ख़ुशि हुजो।